अस्सलाम वालेकुम नाजरीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद गोराई। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं मटियारी मां त मटियारी ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में अज़ादारी जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मुहर्रमुल हराम जो महीनो अचण सां करबला जे शहीदनि जी यादि ताज़ा कंदे मटियारी ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में अज़ादारी वारो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कालोके ॾींहुं शहर जे क़दीमी मंगन हणण वारे पुड़ जो अलम पाक सवार कयो वियो, जॾहिं त हाशमी इमाम बारगाह, जानन शाह इमाम बारगाह, ॾाबोटन जे पुड़ समेत नंढनि वॾनि पुड़नि जा अलम सवार करण सां गॾोगॾु करबला जे शहीदनि जी यादि ताज़ा करण लाइ मजलिसनि जो इख्तिताम कयो वियो, जिन खे शिया उलमा सैयद मोहम्मद जवाद शाह हुसैनी, मौला बख्श हालाई ऐं ॿिन आलमनि खिताब करे करबला जे अज़ीम शहीदनि खे भेटा पेश कई। ॿिए तरफ़ मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि हाला, मटियारी, बिटशाह, सईदाबाद, अदोलाल स्टेशन, अदोलाल विलेज, फलजाणी, कैबर, खंडू, अलाडिनो सांद ऐं अक्सर शहरनि में पिण करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि मां मातमी जुलूस बरामद कया विया ऐं मजलिसनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। ऐं ख़बर शामिल कंदासीं कादरपुर मांडवा कादरपुर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में सनती अदारनि जो पाणी क़रीबी शाखनि वाहन में गैर कानूनी छोड़ जर जो पाणी ख़राब थियण लॻो। शहरी इमरान संगड़, लाल बख्श संगड़, ज़फरुल्ला संगड़ ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां शाखनि मां छुपाए माल खे पाणी पीआरूं था त छुपायो माल पेट जे बीमारियुनि में मुब्तला थी रहियो आहे, जंहिं सबबि असांखे माल मिलण जी सूरत में सख़्त माली ऐं मुआशी नुक़सान थिए थो। केतिरे अरसे खां ज़हरीली पाणी जे गैर कानूनी छोड़ सबबि ज़मीनूं पिण बंजर थी वियूं आहिनि। इलाइक़े वासियुनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे अपील कई आहे त ज़हरीली पाणीअ जो नोटिस वरितो वञे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।